أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقال الملأ من قوم فرعون أتذر موسى وقومه ليفسدوا في الأرض ويذرك وآلهتك قال سنقتل أبناءهم ونستحيي نساءهم وإنا فوقهم قاهرون. قال موسى لقومه استعينوا بالله واصبروا إن الأرض لله يورثها من يشاء من عباده والعاقبة للمتقين. قالوا أوذينا من قبل أن تأتينا ومن بعد ما جئتنا قال عسى ربكم أن يهلك عدوكم ويستخلفكم في الأرض فينظر كيف تعملون. صدق الله العظيم. ऐं चयो सरदारनि फ़िरौन जे क़ौम मां छा छॾे थो तूं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे ऐं उन जे क़ौम खे हिन लाइ त विगोड़ विझनि फ़साद कनि ज़मीन में ऐं फिटो कनि तोखे ऐं तुंहिंजे इलाहनि खे तुंहिंजे माबूदनि खे तुंहिंजे बुतनि खे। चई तन क़रीब क़तल कंदुमि मां हिननि जे पुटनि खे ऐं जेरो छॾींदुमि मां हिननि जे धीअरुनि खे न्याणियुनि खे औरतुनि खे ऐं बेशक असां इन्हनि ते ॾाढा आहियूं। चयो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे क़ौम जे लाइ मदद तलब कयो, तव्हां मदद घुरो तव्हां अल्लाह ताला खां ऐं सबुर कयो सहब करियो। बेशक धरती ज़मीन अल्लाह ताला जी आहे, वारिस बणाए थो इन्ही जो जंहिंखे चाहे पंहिंजे बाननि मां ऐं सुहिणी पछाड़ी आहे नेकोकारनि परहेज़गारनि जे लाइ। चयूं थी ज़ाया वियासीं असां हिन खां पहिरियों जो तूं अचे असां वटि या तुंहिंजे अचण खां पहिरियों ऐं उन खां बाद जो आए तूं असां वटि। चयईं क़रीब आहे रब तव्हांजो जो हलाक करे तव्हांजे दुश्मन खे ऐं ख़लीफ़ो करे तव्हांखे ज़मीन में पोइ ॾिसे त कीअं था अमल करियो तव्हां। सूरतुल आराफ़ जो 14 रुकू 9 सिपारे जो 4 रुकू आयत नंबर 126 खां आयत नंबर 129 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत भी कईसीं ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो भी पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 4 सफ़ो नंबर 37। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त फ़िरौन खे संदसि क़ौम जे सरदारनि ऐं उन जे माण्हुनि चयो त तूं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जे क़ौम खे ईअं छॾे थो ॾे, इहे त तुंहिंजे ज़मीन में तुंहिंजे मुल्क में बिगाड़ विझंदा, फ़साद पैदा कंदा, तुंहिंजी बि कोन मञींदा, तोखे छॾे ॾींदा, तुंहिंजे माबूदनि ऐं तुंहिंजे इलाहनि खे बि कोन मञंदा, उनखे बि छॾे ॾींदा। उन्हनि खे जवाब में फ़िरौन इहो चयो त बनी इसराइलनि जा जेके पुट थींदा, पुटराणी औलाद थींदी, उन्हनि समूरनि खे मां कोहराए छॾींदुमि ऐं उन्हनि जूं जेके न्याणियूं थींदियूं छोकिरियूं थींदियूं
उन्हनि खे छॾे ॾींदासीं। जॾहिं उन्हनि जा छोकिरा हूंदा ई कोन, पुट हूंदा ई कोन, नरीना औलाद हूंदी ई कोन, न्याणियूं हूंदियूं, इन्हनि खे असां पंहिंजूं बानियूं बनाए करे रखंदासीं। पोइ असांजे मुल्क में असांजे ख़िलाफ़ु कोई उथंदो ई कोन, का बग़ावत ई कोन थींदी, को न असांजे माबूदनि जे ख़िलाफ़ु थींदो, न को असांजे कोई ख़िलाफ़ु थींदो। पोइ ऐं इहो ॿियो दफ़ो फ़िरौन जे तरफ़ां बनी इसराइल खे सज़ा हुई क़त्ल जी, उन जे पुटनि जे क़त्ल जी। हिकिड़ी त मूसा अलैहिस्सलाम जे पैदाइश खां पहिरियों त मतां मूसा अलैहिस्सलाम पैदा थिए ऐं मुंहिंजो तख़्त हूंदो थिए, पर अलाह ताला पंहिंजी कुदरत ॾेखारी। इहो वरी ॿीहर इन मनसूबो ॿीहर मूसा अलैहिस्सलाम सां जादूगरनि खे मुक़ाबले कराइण खां पोइ ॿीहर वरी इहो ऐलान कई त बनी इसराइल जा पुट कोंदासीं ऐं उन्हनि जी न्याणियुनि खे छॾे ॾींदासीं। उलमा मुफ़स्सिरीन फरमाए त क़ौम जे अहिड़ी तरह झंझोड़नि ते फ़िरौन चयो त असां बनी इसराइलनि जे छोकरनि खे क़त्ल कंदासीं, पर हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम जे बारे में उन वक़्तु बि उनजी ज़बान ते का ॻाल्हि न आई। वजह उनजी आई त इहो मोजिज़ो ऐं वाक़े फ़िरौन जे दिलि ऐं दिमाग़ ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सख़्तु रोब विहारे छॾियो हो। जेको मोजा ॾिठई, लठ नांग बणिजी वई, सभु नांगनि जादूगरनि जन खे खाई वई। इन जे करे फ़िरौन जे दिल दिमाग़ ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो रोब तारी हुयो। हज़रत सईद बिन जुबैर रहिमहुल्लाह फरमाइनि था त फ़िरौन जो इहो हाल हूंदो हो, जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे ॾिसंदो हो त उनजो पेशाब वही वेंदो हो। ड्रिज एॾो हूंदो हुअसि, ख़ौफ़ एॾो हूंदो हुअसि। पोइ जेको पाण खे चवंदो आहे अना रब्बुकुमुल आला, मां तव्हांजो वॾो रब आहियां, इन जो हाल इहो हो। तंहिंजे करे अलाह जे नेक बाननि जे साम्हूं, अलाह वारनि जे साम्हूं केॾा बि फ़िरौन अचनि बीही न सघंदा आहिनि। उन्हनि जे चहिरे में अलाह ताला एॾो रोब रखियो हूंदो आहे जो अहिड़े फ़िरौनी सिफ़त वारा माण्हू बि उन जारो बीही न सघंदा आहिनि। अलाह ताला इहो पंहिंजे नेक बाननि में रोब रखंदो आहे, जंहिंजे करे ज़ालिम ऐं जाबिर उन्हनि जे साम्हूं बीही न सघंदा आहिनि। पोइ मूसा अलैहिस्सलाम खे संदसि क़ौम बनी इसराइलिन चयो त जॾहिं तूं असां में न हुए, माना नबी थी करे न हुए, उन वक़्तु बि फ़िरौन असांजा बच्चा कोहराया, असांजा पुट कोहराया, न्याणियूं छॾे ॾिनई। असां इन इंतज़ार में हुयासीं त को अलाह जो नबी ईंदो, असांखे आज़ादी मिलंदी, असांखे हिन ज़ालिम ऐं जाबिर खां निजात मिलंदी। तुंहिंजे अचण खां पहिरियों बि असां ज़ुल्म जे चकी में पीसजूं पिया, हाणे वरी तूं नबी थी आयो आहे त बि साॻियो ई असां ते ज़ुल्म। त तुंहिंजे अचण खां पहिरियों बि असां ते ज़ुल्म पियो थिए, तुंहिंजे नबी बणिजी अचण खां बाद बि असां ते ज़ुल्म आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे ॿ शयूं ॿुधायूं, इस्तईनू बिल्लाह वस्बिरू, बसि लफ़्ज़ मुख़्तसर ऐं ॻाल्हि पुर असर। फरमाइनि त अलाह खां मदद घुरो। केॾो बि जाबिर हुजे, केॾो बि ज़ालिम हुजे, अलाह जी ताक़त खां मथे कंहिंजी बि ताक़त कोन्हे का। इस्तईनू बिल्लाह, अलाह खां मदद तलब कयो, वस्बिरू ऐं ॿियो त सबुर कयो। इन्नल अर्ज़ लिल्लाह, ज़मीन जो मालिक ऐं ख़ालिक अल्लाह आहे। यूरिसुहा मन यशाउ मिन इबादिही, इन जो वारिस जंहिंखे वणेसि बणाए। ज़मीन जे धरती ते, ज़मीन जे तख़्ते ते जंहिंखे अल्लाह ताला वारिस बणाए पंहिंजे ॿारनि मां। पर वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन, अंजाम कार ऐं नतीजो कामयाबी सुहिणी आख़िरत ऐं दुनिया इहा आहे नेकोकारनि जे लाइ, परहेज़गारनि जे लाइ। त दुनिया में जंहिंखे आरज़ी बादशाही मिले, पोइ उहे वरी दुनिया जे धरती ते
अल्लाह जे उलूहियत खे विसारे वेहनि, पंहिंजे इन बादशाही में, आरज़ी बादशाही में, आकड़ में, तकब्बुर में, वॾाई में अची, घुमंड में अची पंहिंजो पाण खे रब जी दावा कनि, पोइ इन्हनि जो नतीजो ॾाढो बुरो निकिरंदो आहे, ॾाढो ख़राबु निकिरंदो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे तलक़ीन कई त ॿ कम कयो, हिकिड़ो सब्र कयो, ॿियो अल्लाह ताला खां मदद तलब कयो। हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे, सब्र अहिड़ी नेमत आहे जो उन खां वधीक वसी तर नेमत कंहिं खे न मिली आहे। अबू दाऊद में इहा रिवायत आहे। पोइ अल्लाह ताला फरमाइनि, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे जवाबु ॾिनो, आसा रब्बुकुम अन युहलिका अदुवकुम व यस्तख़लिफकुम फिल अर्द, क़रीब आहे जो तव्हांजो रब हलाक करे तव्हांजे दुश्मन खे ऐं तव्हांखे ज़मीन जो ख़लीफ़ो बणाए, इन ज़मीन जो इक़्तिदार, इन ज़मीन जी बादशाही तव्हांखे अता फ़रमाए। इहो अल्लाह ताला जे हथ में आहे। माना दुश्मन खे नेस्तो नाबूद करणु, उनखे ख़तमु करणु, इहा बि अल्लाह जे कुदरत सां आहे। माण्हू जे हथ वस में इहा शइ बि न आहे, सभु कुझु अल्लाह ताला जे तरफ़ां आहे। पोइ अल्लाह ताला उन्हनि खे आख़िर गर्क कयो, उन्हनि खे तबाह कयो, उन्हनि खे बर्बाद कयो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं सदस क़ौम खे फ़तहयाबी ऐं कामयाबी मिली। सुभाणे वारे रुकू में इहो आहे त क़ौम फ़िरौन ते अल्लाह ताला कहिड़ा कहिड़ा अज़ाब मोकिलिया ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं उन्हनि खे सज़ाऊं ॾिनई, ऐं उन्हनि बदबख़्तनि हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे छा चयो, अल्लाह ताला उन्हनि खे कहिड़ो अज़ाब कयो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही सुभाणे वारे रुकू में इहो पढ़ंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन ला इलाहा इल्लल्लाहुल हलीमुल करीम सुब्हानल्लाह सल्लल्लाहु तआला ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।